मुंहिंजा दोस्त साईं आशिक़ सोलंकी साहब, उस्ताद अली साहब ऐं ॿिया जेके ॿियनि ज़िलनि खां आया आहिनि या सखर ज़िले जा दोस्त उस्ताद सभिनी खे अस्सलाम वालेकुम। ॻाल्हि इहा त छोकी मां पेंटे रफ्तार जा रोड़ी जो सदर आहियां उस्ताद मोहम्मद ज़करिया ऐं जेके हिते ॻाल्हियूं हलनि थियूं त किरमार ग्रुप जा आहिनि के सचो ग्रुप जा आहिनि, बाबा कोई ग्रुप कोन्हे। असांजी पेंडेल तंज़ीम आहे, असांजो गुलाम रसूल मार सॼे सिंध जे उस्तादनि जो चूंडियल सदर, सॼे सिंध जे हुन उस्तादनि हुनखे चूंडियो आहे, मां कोन चूंडियो आहे हुनखे अकेले, या हू डिक्टेटरशिप वठी करे अची ॾाढा ई करे इन मनसब ते कोन वेठो आहे। पोइ हुन कमु केतिरो कयो आहे उहा हिकु अलॻि शइ आहे। जेसीं ताईं साबिका जेके इहे लिखनि था साबिका सदर साबिका फलाणो टीरो इहे बेवकूफ़ाई आहे, जेसीं ताईं असां कंहिं ॿिए धुर खे वर्किंग पंहिंजे जेको आहे सो जेके हिनखे चार्ज नथा ॾियूं कंहिं ऑर्गेनाइज़िंग कमेटीअ खे या इलेक्शन कमेटी खे, तेसीं ताईं असांजे मनसबनि ते हक़ मौजूदु आहे। तंज़ीम हली, पोइ हुनखे कुझु दोस्तनि तंज़ीमी उहिदेदारनि बग़ावत करे पंहिंजा दग वरिता, पंहिंजूं त देगड़ियूं चाढ़ियूं, पाण हलिया। तव्हां पाण ख़ुदि सम्झो था एतिरो बेवकूफ़ कोई कोन्हे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि तंज़ीम जे 5 माण्हुनि मां 3 माण्हू बग़ावत करे पंहिंजी 2 माण्हू बग़ावत करे पंहिंजी देगड़ी चाढ़ींदा त उहे 5 माण्हू त हली कोन सघंदा, उहे त कमज़ोर रहंदा, पोइ उहे त को मक़सदु बि हासिलु करे कोन सघंदा। छो त हिकिड़ी हक़ीक़तुनि खे सम्झणु खपे। बाक़ी एतिरो तय आहे त गुलाम रसूल साहब बि तंज़ीम खे डिलीवर करे न सघियो। छो त हू जेके ब्लैकमेलर हुया, जेके बग़ावतूं कनि पिया, जेके चाहिनि पिया त तंज़ीम खे हलणु न ॾियूं, उहे कामयाब थी विया। ही उन्हनि ते हावी न थी सघियो ऐं नुक़सानु कंहिंजो थियो, नुक़सानु सॼो सारो उस्ताद जो थियो। उस्ताद वीचारो अॼु बि लोड़े थो, उस्ताद जो को बि मसइलो हल न थियो आहे। वरी अचूं था त जेको स्ट्रक्चर वारो मसइलो आहे उहो छड़ो टेस्ट पास उस्ताद जो मसइलो न आहे, मुंहिंजो मसइलो बि आहे। जेको मां 95 जी अपॉइंटमेंट आहे, 90 जी मोहम्मद अली 90 जी मुमकिन आहे 90 92 जी हुजे, हिन जो मसइलो बि आहे। स्ट्रक्चर जे लाइ 100 सैकड़ो टीचर जेके कल्ह 22 खां या 21 खां जेके अपॉइंट थिया आहिनि IBA जे थ्रू, उन्हनि जो मसइलो बि आहे। उहे टेस्ट पास जेको आहे इहे जेके हाणे आया आहिनि उन्हनि जो मसइलो बि आहे। स्ट्रक्चर 100 सैकड़ो जेके बि असां प्राइमरी टीचर्स आहियूं उन्हनि जो मसइलो आहे। इट मीन्स असांखे 100 सैकड़ो टीचर्स खे गॾे खणी हलणो पवंदो। हाणे मां हिकिड़ी थोरी वज़ाहत कंदो हलां, ज़रूरी आहे त कुझु दोस्तनि खे ग़लति फ़हमियूं आहिनि त साईं हीउ जेको हलियो आहे कमु, हीउ जेके दोस्तनि हिकिड़ो कमु शुरू कयो आहे स्ट्रक्चर जे लाइ उथिया आहिनि, हिननि ते लेबल लॻो आहे त हीउ माहिर ग्रुप जे या गुलाम रसूल मार हिननि खे अंदरूनी उभारियो आहे, हीउ उनजे चवण ते आहिनि। मां पंहिंजे तरफ़ां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे चवां थो त मूंखे का बि अहिड़ो को मामिलो न आहे। मूंखे आशिक़ साहब फ़ोन कई, छो की साईं असां हीअ ॻाल्हि खणी हाणे निकिरूं था, असां हीउ मक़सदु तय कयो आहे, हीअ स्ट्रगल लाइ मैदान में अचूं था, अवां दोस्त असांजो साथ ॾियो। मां चयोसीं उस्तादनि जो मसइलो आहे, असां उस्तादनि जे मसइले जे लाइ तंज़ीम में बग़ावत न हुजे। बाक़ी तव्हां तंज़ीम खां मायूस थी पंहिंजो हिकिड़ो आज़ादाना प्लेटफॉर्म जोड़ियो आहे ऐं उन ते तव्हां वञो था, तव्हां स्ट्रगल कयो था, असां सां गॾु इहे साईं। बाक़ी कोई बि अहिड़ो इशू कोन्हे को त गुलाम रसूल मार जो मामिलो आहे। मां इहो ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर करे कसम खणी चवां। कल्ह बि अज़ीज़ साहब वारनि जेको साईं शेर अली जतोईअ जे अॻवाणी में घणो लॻो हो, तालके रोड़ीअ जा घटि में घटि 25 खां 30 उस्ताद मुंहिंजी अॻवाणीअ में उते शामिल हुया ऐं असां हिननि जे गॾु हुयासीं। असां शमू उते इहो कोन सोचियोसीं त मां पेटे लफ़्ज़ तालके रोड़ीअ जो सदर आहे, पर छा हुयो त हिननि तंज़ीम सां बग़ावत कोन कई, बल्कि हीउ पंहिंजो प्लेटफॉर्म जोड़े पंहिंजे हक़नि जे लाइ मैदान में निकिता हुआ, जेको उस्तादनि जा मसइला हुया। ऐं अॻे में बि केतिरा ई जॾहिं सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पासनि जे पास वारनि दोस्तनि जो रेगुलर वारनि जो मसइलो हुयो, हिननि वीचारनि खे वाकई तंज़ीम मायूस कयो हो, हे ख़ुदि मैदान में आया। जॾहिं माण्हू जेको आहे हाणे जी साईं ॿुधायो त जॾहिं ॿियनि असांजे अॻवान में वॾनि असांजे लाइ कमु न कयो
त असां मजबूर थी पाण मैदान ते आयासीं ऐं ॾिठोसीं सॼो कमु कयोसीं हिननि दोस्तनि जे उन स्ट्रगल रंग लाथो हिननि में नतीजा हासिल कया ही रेगुलर पंहिंजे बलबूते ते थिया वेठा ऐं हिननि ई पाण इहो कमु कयो हिननि को शक न आहे पर मां उन महिल बि हिननि दोस्तनि सां गॾु हुयुसि त छोकी उस्ताद जो मसइलो हुयो हिकिड़ो काज़ हुयो ऐं हिननि पर उन महिल छा हुयो त उन महिल थोरी सूरत हाल चेंज हुई उन महिल रेड लाइन हुई माना ही 9-10 साल हिननि खे थी विया ही रेगुलर कोन पिया थियनि हिननि खे मुस्तक़बिल जे अची ॻणतीअ वरायो हो उन महिल हर उस्ताद पंहिंजे सिर ते अची पई हुअसि मैदान ते अचे पियो हिननि सां साथ ॾिए पियो 5 रुपया बि ख़र्च करे पियो सो उहो मसइलो हल थी वियो त हाणे उन ॻाल्हि खे न साॻी नज़र सां न ॾिसो हाणे बल्कि तमामु प्राइमरी उस्तादनि खे साईं वार साहिब खे बि गुज़ारिश कयो भले साईं शफ़ी साहिब खे बि गुज़ारिश कयो उस्ताद जी हैसियत में छो आहे दुश्मन आहिनि छा असांजा भला ठीकु आहे उहा हुननि जे लाइ घटि ॻाल्हि आहे छा त तव्हां कुझु न करे सघियो तंज़ीम जो हेॾो मनसब ॾिनोसीं हाणे अचो असांजे गॾु हलो ऐं हलणो अथव छो त तव्हां कुझु ई कोन कयो आहे पोइ हुननि खे गॾु खणी हलो ॻाल्हियुनि में न हलनि कमेटियूं छो वञनि पर उस्ताद जी हैसियत सां हुननि खे दावत त ॾियणी अथव न उस्ताद न आहिनि छा उहो प्राइमरी भली जेको आहे पोइ हुननि जे लाइ इहो घटि ॻाल्हि हूंदी छा त उहो तव्हांजे अची पोइ हली किथे वेहनि त बाबा हाणे असां तव्हां सां गॾु हुजनि कंहिंखे बि असांखे ॻाल्हाइणो बि न आहे कंहिंखे चवणो बि न आहे 100 सैकड़ो उस्ताद खे जेको आहे सो दावत ॾियणी आहे प्राइमरी उस्ताद खे छो त हे सॼो सिर्फ़ु जेका डेट आहे अपॉइंटमेंट आहे इनिशियल अपॉइंटमेंट उहो आहे न टेस्ट पास वारनि जो स्ट्रक्चर त सभिनी जो आहे न सभिनी खे गॾु खणी हलो ऐं सॼनि खे दावत ॾियो हाजी शफ़ीअ खे बि ॾियो तूं बि हुज असां सां गुलाम रसूल खे बि ॾियो हुजो असां सां हिननि जे लाइ ॿियो अञा कहिड़ी हाणे हिते मुंहिंजी लाइव जो प्रोग्राम हले छा चवां जो तव्हांजे गॾु हलनि भला हा सो इहे शयूं नज़र रखो काई बि इहो घुरायो न डिस्ट्रीब्यूशन न कयो हिनखे होॾे रखो हिनखे होॾे रखो हिनखे होॾे रखो ई न आहे मक़सदु हासिल करणा अथव त दिलि वॾी करणी पवंदव बर्दाश्त करणो पवंदव तनक़ीद खे बि बर्दाश्त करणो पवंदो तव्हांखे इंकरेज बि असांखे करणो पवंदो ऐं ज़ाहिरी आहे तव्हांखे सलाहूं बि ॾियणियूं पवंदियूं पर चूंकि मामिलो इहो तय हुजे त हर उस्ताद जेको बि प्राइमरी आहे उहो इन तव्हांजे मैसेज दावत में गॾु हुजे उहो केरु अचे रखे नथो ॾियो हिकिड़ी अलॻि शइ आहे त भला ज़ोर ज़बरदस्ती कंहिं ते कोन निकिरो हाणे अचूं था तजवीज़ुनि ते इन स्ट्रगल खे असां अॻिते कीअं खणी हलूं हाणे मुंहिंजी तजवीज़ इहा ई आहे त सभ खां पहिरियां ई तव्हां 3 माण्हू ज़िले लेवल ते जेको आहे सो तजवीज़ थियनि चूंडजनि पोइ उन्हनि में मां चई वियुमि न त 100 सैकड़ो प्राइमरी उस्ताद जो मसइलो आहे हाणे पोइ कंहिंखे था चूंडियो सीनियर खे था रखो जूनियर खे था रखो कहिड़ी टेस्ट पास वारे खे था रखो उहो आहे मसइलो दोस्तनि जो मसइलो आहे 3 माण्हू बि हुजनि ऐं उहे 3 माण्हू हर तालके में वरी 3 माण्हू रखनि जेके उस्ताद खे कंहिं बि एहतजाज जे लाइ कढनि 5 रुपयनि जी ज़रूरत पए त इमरजेंसी फंड जेको आहे सो गॾु करे वठनि इन्हीअ में तव्हांखे 3 फ़ाइदा थींदा हिकिड़ो त तव्हां जो जेको आहे सो इमरजेंसी फंड जी ज़रूरत पवंदी त उहो जल्दी जल्दी तालकनि में मूंखे मणी वेंदा ॿियो त 129 तालका आहिनि 29 ज़िला छड़ो इहे 3 माण्हू तव्हांजा पाबंद हुजनि तव्हांजे लाइ त हिक ई महिल तव्हां वटि 500 माण्हुनि जी स्ट्रेंथ मौजूदु आहे 500 थोरी आहे छा साईं हिक ई महिल 500 माण्हुनि जी स्ट्रेंथ तव्हां वटि मौजूदु आहे ऐं उहे तव्हांखे तालकनि ते एहतजाज कयो था त तालके में माण्हू कढी अथव ज़िले ते एहतजाज कयो था ज़िले में माण्हू कढी अथव जेकॾहिं मर्कज़ ते वञो था त ग्राउंड ते हू तव्हांजे लाइ कमु बि कंदा ऐं तव्हांजे सॾ सुलिया में बि हूंदा ऐं उहे तव्हां सां किथे बि तव्हांजी का सलाह थी थिए पाण में को मसइलो थो अचे पेश त 500 माण्हू तव्हांजे हिकिड़ी काल ते मौजूदु हूंदा उहे ज़िमेवार आहिनि न जॾहिं हुनखे वॾो कयो था उनखे चूंडियो था त उहे ज़िमेवार आहिनि पोइ अॻिते हली कुझु न कुझु तव्हां ज़िले जे हिसाब सां या तालके जे हिसाब सां फाइनल कयो त हीअ स्ट्रगल ख़ाली कोन हलंदी आशिक़ कोन ईंदो जा छड़ो आशिक़ सां प्राइमरी उस्ताद आहे हीउ वीचारो पंहिंजे मामलात में हूंदो हे सॼी सारो तालकनि ते स्ट्रगल हलंदी ज़िलनि ते हलंदी कराचीअ ताईं जदोजहद थींदी अकेलो कोन ईंदो छा असां छड़ो लफ़्ज़ी हुनजी हिमायत कंदासीं छा छड़ी उहो तय हुजे पर कमेटी किथे बि या वरी हिकिड़ी 8-10 ॼणनि जी मर्कज़ी कमेटी ठहियल हुजे
उहा फाइनल करे त बाबा हाणे तालके ते केतिरो चंदो हुजे बाबा तालके मां असांखे 5,000 उगाड़ियो वॾा कोन 50 रुपयो कढियो हुजे त बि असांजो थी वियो 5,000 तालके ते उगाड़ींदासीं त 2 लख कढी ॾींदासीं जेके तव्हांजी स्ट्रगल खे तव्हांजी वधी मज़बूत हलंदी 10 ॾींहं 15 ॾींहं 5 ॾींहं जेको कराचीअ खे तव्हां अॻिते वधाईंदव हुते जेको आहे उन में बि तव्हांखे टेक मिलंदी 5,000 को मसइलो आहे छा जिते असां वटि माना हाणे न मतिलबु रोड़ीअ जी को मां ॻाल्हि कयां 800-900 उस्ताद आहे जेकॾहिं मां 10 रुपया उस्ताद ते रखां त बि मां 10,000 जेको आहे गॾु करे विधो हाणे सो इहो को इशू कोन्हे को अहिड़े तरीक़े सां इहो बि तय हुजे ऐं उन्हनि जेको आहे जेको बि हिकिड़ो जी तनज़ीमी ढांचो आहे तनज़ीमी ढांचे खां सवाइ कामयाबु नथा थी सघो इहो जीअं हाजी साहिबु हाजी शफ़ी साहिबु वीचारो हमेशह 5 माण्हू 10 माण्हू 50 माण्हू 100 माण्हू 1000 माण्हू काहे कराची पुॼे थो इहो तनज़ीमी ढांचो न आहे छो त तनज़ीम खां हटी करे कमु कंदो आहे तव्हांखे तनज़ीमी ढांचो ठाहिणो पवंदो त जीअं तव्हां सॼे तालकनि सां डायरेक्ट उस्तादनि सां त कोन राब्ते में ईंदो केॾी ख़बर आहे त तोखे कहिड़ी तरोड़ीअ में कहिड़ा माण्हू आहिनि डायरेक्ट तूं पंहिंजा माण्हू जेके तव्हांजा हूंदा उन सां राब्तो कंदे न तूं ज़िले वारनि मर्कज़ जा माण्हू हूंदा ज़िले वारनि सां राब्तो कंदा ज़िले वारा हूंदा तालके वारनि सां राब्तो कंदा बाबा हीउ फ़ैसिलो थियो आहे हीउ कमु करिणो आहे हिते एहतिजाज आहे या हे 5 रुपया चंदो रखियो अथसि हाणे छा बि खीसे मां भरे उस्तादनि खां वठी कुझु बि करे हाणे इहे पूरा बि करणा थी ऐं तालके में जेको आहे सो फलाणी तारीख़ ते उस्ताद बि कढणा थी फलाणी तालके जे एहतिजाज जे लाइ ज़िले जे एहतिजाज जे लाइ मर्कज़ जे एहतिजाज जे लाइ एतिरा माण्हू बि करणा अथव अहिड़े अंदाज़ सां बाक़ी इहे तनक़ीदां थींदियूं रहंदियूं डिस्करेज न थियो इनशा ताला असां दोस्त मां पंहिंजो हल्फिया ॻाल्हि करे चुको आहे त कोई बि असांजो ग्रुप बदलीअ जो लेवल कोन्हे को उस्ताद काज़ आहे अॻिन थिया हो तनज़ीम सां तव्हां बग़ावत कोन्हे तव्हां छो त मूंखे ख़बर आहे त जेकॾहिं तव्हां हीअ काज़ हासिलु थी वियो त हमेशह जे लाइ को तव्हांजो धड़ो त कोन हूंदो न अॼु बि ऐलान था कयो त असां पेटेल सां गॾु रहंदासीं हलंदासीं छो त हे फ़र्ज़ जो सुभाणे त कोन हूंदा न सुभाणे असांखे हिन जो वागा तव्हांखे वठणी पवंदी सुभाणे तव्हां मथे ईंदो हीउ माण्हू हिकु थींदो रिटायर थींदो थो वञे ॾिसो था अखियुनि सां अॼु हिकु वियो सुभाणे ॿियो वियो परीहं टियों वियो आख़िर फाइनली तव्हांजे हथ में इहे वागा ईंदियूं ऐं तव्हां अॼु खां ई तव्हां तयारु थियो लीडरशिप असांखे तयारु करणी आहे मुस्तक़बिल जी ऐं अॼु बि ख़बर तव्हांखे रस्तनि जी बि ख़बर हुजे मामलात जी बि ख़बर हुजे तनज़ीम जी जंहिं महिल वागा संभालियो त तव्हां बिल्कुलु बि ट्रेंड उन महिल नवां अलॻि न हुजो त जीअं पोइ आहे तनज़ीम कीअं हलंदी पोइ छा कंदासीं साईं मोहम्मद अली ॾे त सलाह पोइ हाणे भला कीअं हलूं आहे असांखे पोइ वरी बि मोहम्मद अली जा असां करणा इहे इन जे करे बिस्मिल्लाह करे तजवीज़ आहे न आहे मां पंहिंजा वॻो थो कयां तालके जी बि 3 माण्हू चूंडिजनि ज़िले जा 2 माण्हू चूंडिजनि मर्कज़ जी हिकिड़ी कमेटी चूंडिजे ऐं तव्हां सलाह करे पाण में तालके ते छो चंदो त माण्हू मेंबर ॾींदा न त तालके ते चंदो बि रखो 5,000 रखो 10,000 रखो 3,000 रखो 2,000 रखो पोइ उहे 3 माण्हू कलेक्ट करनि उहे जहिड़ो बि तरीक़ो करनि खीसे में हुजनि उस्तादनि खां वठनि जेतिरो उस्तादनि ताईं पुॼंदा ओतिरा तव्हांखे माण्हू बि मिलंदा पैसा बि तव्हां दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी असांखे इज़त ॾिनो अॼु सफ़र में आयल सभु दोस्त मां तहे दिलि सां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां ऐं असांखे हिन लाइक़ बि सम्झो त तव्हां असांजे हिन मीटिंग में बि अचो ऐं असांखे कुझु सलाम बि ॾियो इनकरेज बि कयो ऐं बहरहाल मां असां गॾु आहियां टेलर जे प्लेटफॉर्म ते न आम उस्ताद जे हिसे सां टेलर जो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे मां हुते जो प्रेसिडेंट आहे ऐं असांजो हिन सदर गुलाम रसूल वॾी महिरबानी